हुंदा तव्हां जा दोस्त ऐं गहरा दोस्त दुनिया वारा उहे क़यामत जे ॾिहाड़े तव्हां सां निभाईंदा न, भले के हिक ॿिए जा मुखालिफ़ थी बीहंदा, हिक ॿिए ते शायदि गवाह थी बीहंदा। असां बि अर्ज़ कयो बारी ताला हे जेके बि दुनिया वारा दोस्त आहिनि जिन खे असां सजण था समझूं, यार था समझूं, दोस्त था समझूं, ये क़यामत जे ॾिहाड़े असांजा दुश्मन थी पवंदा त पोइ असांखे ॾस ॾे त यारी कंहिंसां रखूं, दोस्ती कंहिंसां रखूं जेके असां से हिते बि निभाइनि त क़यामत वारे ॾिहाड़े बि निभाइनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, हाँ चो मां तव्हांखे ॾस ॾियां, तव्हां जा दुनिया वारा दोस्त बोतल चांहि जा यार इहे तव्हां सां क़यामत जे ॾिहाड़े कोन निभाईंदा, दुनिया में भी कोन निभाईंदा। और मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह साईं फरमाए थो, हाँ हाँ मां तव्हांखे ॾस ॾियां, इल्लल मुत्तक़ीन, जेकॾहिं तव्हां चाहियो था त असां अहिड़नि दोस्तनि सां दोस्ती रखूं, अहिड़नि दोस्तनि सां नीह जो नातो ॻंढियूं जेके असां सां दुनिया में भी निभाइनि, क़ब्र में भी निभाइनि, हशर में भी निभाइनि, त ओ मुंहिंजा प्यारा बानो त उहे मुंहिंजा मुत्तक़ी परहेज़गार बाना आहिनि, मुंहिंजा साले बाना आहिनि, मुंहिंजा औलिया कामिलीन बाना आहिनि, वली बाना आहिनि। उन्हनि सां दोस्ती रखो, उहे तव्हां सां दुनिया में भी वफादार रहंदा त क़ब्र हशर में भी यारीअ जो नातो निभाईंदा। जेके मुंहिंजा साले वली बाना आहिनि उन्हनि सां यारी रखो, उन्हनि सां संगत रखो। और मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, इहे वफादार आहिनि, इहे तव्हां सां दुनिया में भी निभाईंदा, आख़िरत में भी निभाईंदा, पर क़ब्र में भी तव्हां सां निभाईंदा। दुनिया वारा दोस्त जेके सीने ते हथ लाए चवंदा आहिनि, अदा मुंहिंजी जान बि तो तां कुर्बान आ, तुंहिंजे अॻियां सिर बि हाज़िर आ, हुक्म कर। ओ मुंहिंजा प्यारा बानो, जंहिं वक़्त में अव्हां जे मथां मौत अची वेंदो, जॾहिं तव्हांखे क़ब्र ॾे खयो वेंदो, त ये दोस्त तव्हां सां क़ब्र में हिक रात रहण जे लाइ तयार न थींदा, हिक ॾिहाड़ो तव्हां सां गॾु गुज़ारण जे लाइ तयार न हूंदा, ये इते ई साथ छॾे वेंदा, ये संगत टोड़े वेंदा, दोस्ती टोड़े वेंदा। लेकिन मुंहिंजा जेके परहेज़गार बाना आहिनि, जेके वली बाना आहिनि, उहे तव्हां सां दुनिया में जीअं निभाईंदा तीअं क़ब्र में भी निभाईंदा, त हशर में भी तव्हां सां नीह जो नातो निभाए ॾेखारींदा। बाक़ी जिन खे अवां यार समझो आ, जिन खे अवां दोस्त समझो आ, ये कोन निभाईंदा, ये क़यामत जे ॾिहाड़े तव्हांजो साथ न ॾींदा। अल अखिल्ला यौमइज़िन बअदुहुम लिबअद, ये तव्हां वारा दोस्त क़यामत जे ॾिहाड़े, अदा कहिड़े ॾिहाड़े ऐं यादि क़यामत जो ॾिहाड़ो विसरी वियो, यादि हुजे हा त गुनाह न कयूं हा, यादि हुजे हा त मस्जिदूं वीरान न थियनि हा, यादि हुजे हा त मदरसा वीरान न थियनि हा, यादि हुजे हा त अल्लाह जा बेफ़रमान बाना कोन बणिजूं हा, माउ ऐं पीउ जो फरमान मञूं हा, उन्हनि जी बेअदबी न कयूं हा, उन्हनि खे रंजायूं न हा, हिक ॿिए खे फुरियूं लुटियूं न हा, हिक ॿिए खे क़त्ल न कयूं हा। जेकॾहिं असांखे क़यामत वारो ॾिहाड़ो यादि हुजे हा, मालूम थियो न हशर जो ॾींहुं यादि आ, न वरी असांखे क़ब्र वारी ऊंधाई यादि आ, ॿई ॻाल्हियूं असांखे विसरी वयूं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, डिजो न क़यामत वारे ॾिहाड़े खां, उन ज़लज़ले वारे ॾिहाड़े खां डिजो जंहिं ॾिहाड़े ओ मुंहिंजा प्यारा बानो हे सितारा टुटी पवंदा, सितारा हिक ॿिए सां टकराइबा, जंहिं ॾिहाड़े त ज़मीन खे तॾे वांगे वेढ़ियो वेंदो, उन क़यामत वारे ॾिहाड़े खां डिजो, उन ज़लज़ले वारे ॾिहाड़े खां डिजो जंहिंमें सितारे टूट जाएंगे ज़मीन पर
जलजला होगा, मोहम्मद तख्त पर होंगे, अदालत पर खुदा होगा। अल्लाह ताला वरी उन ॾिहाड़े जी वज़ाहत फरमाई, कहिड़ो ॾिहाड़ो, यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत। ओ क़यामत जो ॾिहाड़ो, ओ दर्दनाक ॾिहाड़ो जंहिंमें मां पंहिंजे बच्चे खे कान सुञाणंदी। व तदउ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा, हमलनि वारियूं औरतूं पंहिंजा हमल छंडे छॾींदियूं। व तरन्नास सुकारा वमा हुम बेसुकारा, जेके अब मखलूकात हूंदी सब बेहोश लगी पई हूंदी, उन्हनि नशो कोल पीतो हूंदो। वलाकिन अज़ाब अल्लाह शदीद, बल्कि क़यामत जे ॾिहाड़े जे अज़ाब जे कड़कने बड़कन खे ॿुधी करे सभई माण्हू बेहोश लॻा पिया हूंदा। ऐं अहिड़ो ॾिहाड़ो हूंदो जो यौम ला यंफ़उ मालु वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। उन क़यामत जे ॾिहाड़े अवां खे माल कम कोन ईंदो, अवां खे बच्चा ॿार कम कोन ईंदा, मिट माइट दोस्त कम कोन ईंदा। उहा नेकी कम ईंदी जेका तव्हां दुनिया मां करे खणी ईंदो। उहो ॾिहाड़ो असांखे विसरी वियो आहे। मुझा प्यारा दोस्तों, दुआ कयो अल्लाह ताला असां तव्हांखे महशर जो ॾींहुं यादि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, उन ॾिहाड़े जो ख़ौफ़ अता फरमाए, उन ॾिहाड़े जी यादगिरी अता फरमाए। ऐं ॿी यादगिरी अल्लाह ताला क़ब्र जी अता फरमाए। उहा क़ब्र जंहिंजे लाइ मुंहिंजा प्यारा हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हालात ज़िंदगी में ईंदो आहे त जंहिं ॾींहुं साईं कंहिं बि क़ब्र वटां गुज़रंदा हुआ, कंहिं मुक़ाम कब्रिस्तान ते नज़र पवंदी हुई त एॾो रोंदा हुआ जो पैरान मुबारक भिजी पवंदो हो। पंहिंजा दोस्त पुछंदा हुआ, अक़ीदतमंद पुछंदा हुआ, अर्ज़ कंदा हुआ, सोना जॾहिं बि तव्हांजी नज़र कंहिं क़ब्र ते पवे थी, जॾहिं कंहिं कब्रिस्तान ते तव्हांजी निगाह पए थी, तव्हां एॾा नीर पंहिंजी अखियुनि में अखियुनि मां वायो था, एॾो तव्हां रो था। साईं फरमाइनि था त ओ पुछण वारो, मां मदीने जे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान मुबारक मां ॿुधो आहे त आख़िरत जी तमाम मंज़िलनि मां ॾुखे में ॾुखी मंज़िल क़ब्र आहे। जेकॾहिं इन ई मंज़िल ते अल्लाह जो बानू कामयाब थी वियो त अॻी सभिनी मंज़िलनि ते कामयाब थी वेंदो, पर जे इन ई मंज़िल ते नाकाम थी पियो त अॻियुनि मंज़िलनि ते कामयाबी मुश्किल आहे। इन जे करे जॾहिं मां उस्मान जी क़ब्र ते निगाह पवंदी आहे, कंहिं कब्रिस्तान ते नज़र पवंदी आहे, मूंखे पंहिंजे सुहिणे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी उहा ॻाल्हि मुबारक यादि ईंदी आहे। पोइ अल्लाह जी बारगाह में रोंदो आहियां, मुंहिंजा मौला मां उस्मान खे हिन मंज़िल ते कामयाबी अता फरमाए ॼां। मगर असांखे यादि ई कोन्हे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां तव्हांखे ख़ौफ़ अता फरमाए, क़यामत जी तैयारी क़ब्र जे लाइ तैयारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। और मुंहिंजा प्यारा अॼु वक़्तु आहे तैयारी करण जो, अॼोको वक़्तु आहे जेसि ताईं दुनिया में तोखे अल्लाह सघ अता फरमाई आहे, ताक़त अता फरमाई आहे। इन्हनि ॿिन्ही जायुनि जे लाइ तैयारी करे वठ, क़ब्र जे लाइ बि तैयारी कर, उतां जे लाइ को साज़ो सामान खण, महशर जे मैदान जे लाइ बि को साज़ो सामान बना, इन खां सवाइ ॿियो चारो कोन्हे को। अॼु मुंहिंजा प्यारा तैयारी कर, अॼु तैयारी कर, अॼु को समर ठाह। कहिड़ो समर ठाहींदे? कम से कम मुंहिंजा प्यारा दोस्तो 5 वक़्त नमाज़ जा पाबंदी सां पढ़। इस्लाम जो अहम फरीज़ो आहे नमाज़। असांजे घरनि मां निकिरी वई, असां मर्दनि मज़ा बि वई, असांजी माउनि भेनरुनि मज़ा बि आस्ता आस्ता नमाज़ हली वई। अल्लाह साईं शाल पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। थोरो अकेले में वियो था न, थोरो सोचींदा वञो, छो त कंहिं बि ॻाल्हि ते वीचार करणु सोचणु
इहो बि नफ़ली सालन जे सालन जी इबादत खां भलो आहे। कंहिं बि ॻाल्हि ते सोच करणु वीचार करणु त कॾहिं सोचजो त अल्लाह पाक असांजे मथां केतिरियूं महिरबानियूं फरमायो आहे, केतिरा गुण केतिरा अहसान फरमाया आहिनि। ऐं वरी रब करीम असांजे मथां जेका इबादत मुक़रर करे रखी आहे फर्ज़ 5 वक़्त निमाज़, कंहिं निमाज़ में 5-7 मिंट था लॻनि, कंहिं में 10 मिंट था लॻनि, कंहिं में 15 मिंट था लॻनि, मगर असां पंहिंजे पाक परवरदगार जे लाइ इहो टाइम न कढी सघियासीं। वरी ॿियो आईने जो ॿियो रुख सोचो त असां जे कंहिं बि दोस्त जी शादी थींदी आहे पोइ जेकॾहिं कार्ड मोकिलींदो आहे त भले असांखे 2 ॾींहं ओॾे लॻी वञनि त 2 ॾींहं बि उते घारींदासीं, पोयां कम सभु पिया हलंदा। असां यार जे सॾ ते टाइम कढंदा आहियूं, मेहमान दोस्त अची वियो त चांहि जो कोप पियारींदासीं, उन में बि 15-20 मिंट लॻाईंदा आहियूं, बोतल पियारीसीं 1 कलाक वींदो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो कई यार सां कचहरी में 1 कलाक गुज़री वेंदो आहे, शादी ब्याह में शिरकत जे लाइ, वॾे माण्हू जी ड्यूटी ॾियण जे लाइ, इलेक्शन जो टाइम ईंदो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो कई मुस्लमान उन जे ख़ुशामदी जे लाइ नचकारे में नारनि में वक़्तु सर्व कंदा आहिनि। ओ मुंहिंजा दोस्त जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े वहादुल क़हार जी कोर्ट में उथी बीहंदे रब फरमाईंदो बान्हा तोखे हर दुनिया जे कम जे लाइ टाइम मिलियो, लेकिन मां रब तोखे हेतिरो नवाज़ो, मां रब तोते हेतिरा कुर्ब कया, हेतिरियूं महिरबानियूं कयूं, मुंहिंजे लाइ तूं 5 मिंट बि न कढी सघीं। कहिड़ो जवाबु ॾींदो? कॾहिं अकेलाई में सोचो त सही, छा भला हमेशा हिते हूंदासीं? छा मरणो न आहे? रब जी दरबार में हाज़िरी नाहे ॾियणी? मैशर जे मैदान में जिते सिज नेज़े जे बराबरि अची बीहंदो, रुगो पघर जो जहान हूंदो, नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो, उते जे लाइ छा सोचियो आहे? उते जे लाइ असां कहिड़ी तयारी कई आहे? हमेशा हिन दुनिया में त रहण कोन आया हूं, आख़िर मरणो आहे। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। मुंहिंजा प्यारा ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जीअं ज़िंदगी खे ख़लक़ियो आहे त वरी मौत खे बि पैदा फरमायो आहे। असांखे रब पहिरीं ज़िंदगी ॾिनी आहे, उन खां बाद असांखे मौत बि ॾींदो। असां मरंदासीं, मुंहिंजा प्यारा मरी वरी क़यामत जे ॾिहाड़े उथंदासीं, पर रब तो फरमायो मौत ऐं ज़िंदगी जो जहान मां इन जे करे क़ाइमु कयो आहे त मां तव्हांखे परखियां